आया सावेरा, मुझको यकीन है आएगा मेरा यार सावेरा, मुझको यकीन है आएगा मेरा यार सावेरा, मेरा प्यार सावेरा, दिलदार सावेरा, डिग्री मेरी बनाएगा मेरा यार सावेरा, डिग्री मेरी बनाएगा मेरा यार सावेरा, मुझको यकीन है आएगा मेरा यार सावेरा। जख्मों पे मेरे आकर मरहम लगाएगा, जख्मों पे मेरे आकर मरहम लगाएगा, हर दर्द होगा फिर कम आराम आएगा, हर दर्द होगा फिर कम आराम आएगा, मरहम लगाएगा आराम आएगा, गमखार बन के आएगा मेरा यार सावेरा, मुझको यकीन है 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 आएगा मेरा यार सावेरा, ओ यकीन है आएगा मेरा यार सावेरा, दिलदार सावेरा, मेरा यार सावेरा, दिलदार सावेरा, मेरा यार सावेरा, मुझको यकीन है आएगा मेरा यार सावेरा, मुझको यकीन है आएगा मेरा यार सावेरा। छट जाए गम के बादल हिम्मत से काम ले, छट जाए गम के बादल
महिरबानी करे सभई शांति सां ख़ामोशी सां आनंद वठो ऐं उन ईश्वर खे यादि करियो। ही खाइण पीअण मस्तियूं मौजूं ये पयूं हलंदियूं, बल्कि कम उहो ईंदो जेको जिते हरी जो नालो गिनियो वञे, जिते सत्संग सभा जुड़ियल हुजे। ऐं जिते सत्संग सभा जुड़ी आहे पहिरें इन ते सभिनी खे उनजी वधायूं बि ऐं सभिनी सां जय श्री कृष्ण। श्री ओम नमो भगवते वासुदेवाय। सभी चौरा श्री ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय श्री विश्वेश्वराय आदिपुरुष परंपर लेख पुरखाय नमः। श्री आदिपुरुष परंपर लेख पुरखाय नमः। राधा सध्यम साधनम यस्य राधा जीवनम राधा स्वरम राधा मंत्रो राधा मंत्रदात्रिंच राधा। श्री राधा राधा वाचिकन्तस्य शेषणम। जय श्री कृष्ण। ई संतन जूं वर्सियों या संतन जो कोई भी मेलो या सत्संग ख़ासि इन जे करे रचा वेंदा आहिनि त हिते जेके संसार जे गुमराही में फाथल मनुष्य आहिनि उहे जिते किथे ॾिसो दोस्तनि में या बिज़नेस ते उते ईश्वर घटि यादि ईंदो आहे। इहा त कॉमन ॻाल्हि आहे। कंहिं कंहिं महाविरले खे हर जगह ते ईश्वर यादि हूंदो आहे, पर ही जेके जॻहियूं आहिनि पवित्र स्थान आहिनि उन्हनि ते इन जे करे सभिनी खे इकठो कयो वेंदो आहे, एतिरो ख़र्च कयो वेंदो आहे त उन्हनि खे कुझु ईंदड़ माण्हुनि खे मिले ऐं हू ईश्वर तरफ़ हलनि। अॼु असीं चर्चा कंदासीं 15-20 मिंट भॻवान सां जुड़ियल कुझु ॻाल्हियुनि ते। छो जो सत्संग मतिलबु आहे त सच जो वापार, जिते सिर्फ़ु ईश्वर जे बारे में कुझु चर्चा कई वञे, न की बिज़नेस या न की ॿाहिरियुनि ॻाल्हियुनि जे करे। ऐं असीं हुन चर्चा कंदासीं उन गोविंद जी, उन गोपाल जी, जंहिंसां ही सभु ग्रंथ असांजा, ही गीता गीत असांजो, ही सारो समाज जुड़ियल आहे, जंहिंजा फॉलोअर्स आहिनि असांजा सभु हिंदू। असांजे बेसिक जेके ग्रंथ आहिनि उहे छा था चवनि, उहे असांजा कानून आहिनि, उहे कहिड़ी ॻाल्हि खे ठहिराए रहिया आहिनि ऐं असां लाइ बहितर छा आहे, छा ॿुधाए रहिया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हिन वक़्तु जेका समस्या आहे सभिनी लाइ त जंहिं घर में वञो अलहदा तस्वीर आहे, अलहदा ईश्वर आहे, अलहदा इष्ट आहे। ऐं जेकॾहिं को नओं ॿार ॼमे थो त उनखां जेकॾहिं पुछंदो त तुंहिंजो ईश्वर केरु आहे त उहो कोन ॿुधाए सघंदो। तव्हां पंहिंजे घर ताईं ॾिसो, सिर्फ़ु महदूद जॻह ते ॾिसो, तव्हां पंहिंजे घर में तव्हांखे पंहिंजो ॿार न ॿुधाए सघंदो त असांजो ईश्वर केरु आहे। जंहिं धर्म जा हेतिरा समर्थ पुरुष आहिनि, हेतिरा VVIP सुठा बेस्ट ग्रंथ आहिनि जिन ते साइंस फॉलोअर्स आहे। तव्हांखे इहा मां ॿुधाईंदो हलां त भगवत गीता जे हिकु हिकु अंकुर जेको हिकिड़ो हिन ज्ञान वृक्ष जो हिकु हिकु पतो आहे,
उन हिक हिक पते ते हिक हिक लफ़्ज़ ते साइंस रिसर्च करे रही है। छाजे करे खुद साक्षात गोविंद वो ज्ञान मनुष्यन लाइ ॿुधायो आहे ऐं उन्हनि खे कनेक्ट करण लाइ पाण सां त ही इंसान मूंसां कनेक्ट कीअं थिए। ये सिज जो किरणो धरती ते अची बेग आटो थिए थो पंहिंजो पाण बेग थी सिज सां वञी मिले थो। ही मनुष्य कीअं मूं ताईं पहुचे मूंसां कनेक्ट कीअं थिए। ऐं वरी जेके भक्त जन आहिनि जिन समर्थ ग्रंथ लिखिया जीअं गुरु ग्रंथ साहिब आहे वेद व्यास मुनि लिखिया स्मृतियूं विष्णु स्मृति पद्म पुराण जा ॿियूं जेके बि लिखियूं उन्हनि में उन्हनि समर्थ ॻाल्हियूं ॼाणाए करे इहो सम्झाइणु चाहियो त तव्हां ईश्वर सां कीअं लॻंदव। ऐं भॻवान गीता में चयो त तव्हां मूंसां कीअं मिलंदव। हाणे इन्हनि जो तरीक़ो छा आहे। इन्हनि जा हिकिड़ो त प्रभुपाद हिकिड़ो सरल तरीक़ो ॿुधायो आहे त तव्हां जहिड़ी बि सूरत में हुजो जीअं बि हुजो पंहिंजो पाण खे ईश्वर सां कनेक्ट करण लाइ तव्हां हरिनाम कीर्तन कंदा रहो जिते बि हुजो। तंहिं सिर्फ़ु हिकिड़े मिंट लाइ पहिरियों हरिनाम कीर्तन कयो हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सभई चओ हरे प्रभुपाद जी ॻाल्हि तव्हां खां कंहिंखां बि लिखियल कोन हूंदी। हुननि सिधो सो इहो रस्तो ॿुधायो त तव्हां हू यूरोप कंट्रीज़ में जॾहिं विया त हुननि वटि कुझु कोन हो सिर्फ़ु हिकिड़ी शइ हुई। उहा छा हुई त हुनखे ज्ञान हुयो। हू सम्झे पियो त हिन ज्ञान ज़रिए हुननि भौतिकवादी जेके मानव आहिनि जेके ड्रिंकर ऐं सिर्फ़ु गोश्त ऐं मांस जे नशे में गुप्त ऐं लुप्त आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु इहा ई शइ उन्हनि खे ईश्वर ताईं पहुचाए सघे थी। हू इन ज़रिए निकिरणु चाहिनि था। उन्हनि खे सरल हिकिड़ो तरीक़ो ॿुधाए ईश्वर जी भक्ति कयो हरिनाम कीर्तन कयो जिते बि हुजो जहिड़े बि नमूने हुजो। तव्हांखे ही हिकिड़ो अहिड़ो जॻह आहे हिकिड़ो ॿियो सभिनी खे तव्हांखे ज़हन में इहा ॻाल्हि रखणु खपे त भॻवान 10 अध्याय जे 11 श्लोक में बि ॿुधायो आहे त तव्हांखे शुद्धता लाइ यज्ञ करणु ज़रूरी आहे। पर हिकिड़ो सरल जॻह ॿुधायो आहे त तव्हांखे न उन में काठ जी ज़रूरत पवंदी न कंहिं ब्राह्मण जी ज़रूरत पवंदी न तव्हांखे गिह जी ज़रूरत पवंदी तव्हांखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न पवंदी। बिल्कुलु सरल आहे उहो यज्ञ। भॻवानु चवे थो न मुंहिंजो नालो सिमरियो इहो महान यज्ञ आहे ऐं इन जहिड़ो कोई यज्ञ थियणो ई न आहे। चओ जय श्री कृष्ण। हीउ ॾाढो सरल उपाय आहे। ऐं ॿियो जेके कृष्ण सां भॻवान जी लीलाऊं उन्हनि जी वाखाण करणु उन जे लाइ कुझु लीलाऊं करणु उन सां बि मन भॻवान में लॻी सघे थो। ऐं उहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे भॻवान ताईं पहुचण जो। ऐं हीउ हिकिड़ो सत्संग थी वेंदो ऐं हिनखे सचे वापार जिते ईश्वर जी लीलाऊं हुजनि। हाणे टाइम बि थोरो आहे। मां तव्हांखे 2-3 जेके भॻवान सां जुड़ियल आहिनि मोर पंख या गऊ या श्रीमद भगवत गीता इन जे बारे में थोरो थोरो करे मां तव्हांखे 5 मिंटनि जे अंदरि ॿुधायां थो। भॻवान सां मोर पंख जुड़ियल आहे। हाणे ही हिकिड़ो माण्हू सोचींदा हूंदा अलाए केतिरा ॿिया पखी ख़ूबसूरत आहिनि। ही भॻवान जी लीलाऊं कयूं था। ही हिन में भॻवान बि प्रसन्न थींदो आहे। जॾहिं गोपिन सां बि भॻवान नाराज़ थी वियो त गोपिन भॻवान खे प्रसन्न करण लाइ भॻवान जी लीलाऊं कनि पियूं। का कृष्ण ठही का माता यशोदा ठही का गांइ ठही ऐं अहिड़े नमूने हू लीलाऊं करे भॻवान खे प्रसन्न करे रहियूं। ऐं हीअ बि असां भॻवान जी हिकु ॿ लीलाऊं कयूं था जीअं उन गोविंद जे पले पऊं। चओ जय श्री कृष्ण। ही मोर पंख आख़िर इन में अहिड़ी कहिड़ी ख़ासियत आहे जो भॻवान जे हर वक़्तु मुकुट सां जुड़ियल आहे। हालांकि ब्राह्मणनि जे हिसाब सां ॾिसिजे त ही अछूत आहे अशुद्ध आहे। छो जो जेका शइ ब्राह्मणनि जे हिसाब सां किरल हूंदी आहे उहा अपवित्र लेखी वेंदी आहे अछूत लेखी वेंदी आहे। पर भॻवान उन शइ खे एॾी महानता ॾेई छॾी जो असां पंहिंजे पुस्तकनि में रखण लाइ तयारु आहियूं ऐं घरनि में सजाए रखण लाइ तयारु आहियूं। भॻवान जे सिर ते रखण लाइ तयारु आहियूं। ऐं इवन एसिताईं जो जेकॾहिं कंहिं घर में भूत प्रेत वासो हुजे त चवनि था त मोर पंख तव्हां सजाए रखो त उते इहा शइ ख़तम थी वेंदी। बिल्कुलु बोलो जय श्री कृष्ण। आख़िर भॻवान उनखे पंहिंजे सिर ते छो रखियो। ऐं भॻवान मोर में हिकिड़ी ॿी ख़ासियत हूंदी आहे। मोर
पंहिंजे इंद्रियनि जो दमन करण वारो आहे। भगवान गीता में चयो जेको ही भगवान ॿियो रस्तो भगवत गीता जे 20 या 21 श्लोक में ॿुधायो आहे त जेको पंहिंजे इंद्रियनि जो दमन करण वारो आहे उनखे मां पंहिंजे सिर जो ताज बणायां थो। ऐं इहा ई ॻाल्हि मोर में ख़ासियत हुई त मोर कॾहिं बि संग न कयो आहे ऐं उनजे मथां ही कामनाउनि जो ढेर सवार न आहे। जीअं असां मानवनि जे मथां ही कामनाउनि जो इच्छाउनि जो ख़्वाहिशुनि जो ढेर सवार आहे, हिन हिकु हृदय में हिकु ॼणे जॻह ते 10 सवार आहिनि, तीअं मोर जे हृदय में सिर्फ़ हिकु शइ सवार आहे। हू जॾहिं नचंदो आहे, नची नची रोंदो आहे, मधुर थी वेंदो आहे, तॾहिं हुनजे अखियुनि मां ॻोढ़ा किरंदा आहिनि ऐं हुनजा पन में कुझु किरण लॻंदा आहिनि ऐं हुनजी मोहबत हूंदी आहे उन सावन घटा सां, जंहिंजे करे भगवान हुनजी एतिरी मोहबत खे सारायो छो त हू दमन करण वारो आहे इंद्रियनि खे। ऐं तव्हां चवंदव त दमन करण वारो आहे त हुनखे बचा कीअं पैदा थियनि, क्वेश्चन उथे थो न। त जॾहिं इंद्रियनि खे दमन करण वारो आहे, हुनजे मन में का इच्छा न आहे त पोइ हिननि जो वंश कीअं थो वधे। हू जॾहिं नची नची रोंदो आहे, हुनजे अखियुनि मां ॻोढ़ा किरंदा आहिनि, तॾहिं हुनजी पत्नी ड्रेल जंहिंखे चवंदा आहियूं उहा अची करे हुनजा ॻोढ़ा जटींदी आहे ऐं उन मां हुनखे पेट थींदो आहे, ॿार पैदा थींदा आहिनि। जय श्री कृष्ण। इन जे करे भॻवान हुनखे ठहिरायो आहे, ही इंद्रियनि जे दमन करण वारो आहे ऐं पंहिंजे सिर जो हुनखे ताज बणायो आहे। ॿी भॻवान सां जुड़ियल त ॿिया बि केतिरा ई जानवर आहिनि, ॿी केतिरा ई शयूं आहिनि। भॻवान गांइ खे एॾी महानता छो ॾिनी, उनजो बि हिकिड़ो कारण आहे। भॻवान गांइ खे माता जो दर्जो ॾिनो त जीअं माता जे प्यार में कोई भेदभाव न आहे, चाहे 5 ॿार हुजनि या 1 ॿार हुजे, हू हुननि खे ओतिरो ई प्यार ॾींदी आहे, वॾो हुजे या नंढो हुजे। हुनजो बिल्कुलु मखण वांगुरु सॉफ्ट हूंदो आहे हृदय, ही कमल गुल वांगुरु खिलियल हूंदो आहे ऐं इहा शइ त भॻवान खे पसंदि आहे। कमल गुल गांइ में एतिरी कोमल ऐं सॉफ्ट आहे, तव्हां ॾिसंदव न गांइ खे तव्हां कॾहिं ट्राई कयो, ही के कूड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि, तव्हां भले लाइफ में ॾिठो बि हूंदो, जंहिंखे यकीन न हुजे भले ट्राई बि करे ॾिसिजो। गांइ जे अॻियां तव्हां हरन वॼाईंदव, कॾहिं विच ते मेंह जे अॻियां हरन वॼाईंदव, विच ते अचे मेंह कॾहिं बि पास न थींदी, हू ज़िदी हूंदी आहे। ॿियो जानवर कॾहिं बि ईअं पास न थींदो। ऐं गांइ जेको ॾखणी हूंदी आहे, ॾखण में भॼी वेंदी आहे, हुनजो हृदय कोमल आहे बिल्कुलु, कॾहिं बि हरन ईंदो तकड़ में भॼी वेंदी। हुनजे हृदय में पवित्रता आहे, उहो सभाजिरी आहे, जंहिंजे करे भॻवान हुनखे अपनायो ऐं हुनखे एॾी महानता ॾिनी ऐं पूरी दुनिया अॼु हुनखे माता करे थी पूजे। काफ़ी ॿियनि मज़हबनि वारा नाला कोन थो खणा, उहे इन शइ ते आवाज़ उथारींदा आहिनि, आख़िर अहिड़ो गांइ में छा आहे जो तव्हां हुनखे माता था चओ, मैं जो बि त पियो था खीर। पर ही राज त गोविंद जाने, हुनजा भक्त ॼाणनि, हुनजी सभा ॼाणे, हू छा ॼाणनि ॿिया माण्हू, त भॻवान हुनखे महानता छाजे लाइ ॾिनी। जय श्री कृष्ण। करण लाइ त काफ़ी कुझु ॻाल्हियूं आहिनि। गुरबख्श लाल वेठो आहे, साईं जन वेठा आहिनि, ऐं हिकिड़ो गोविंद लाइ पहिरें भक्त जो शैल हिकु शेर चवां थो, उन खां पोइ जय श्री कृष्ण। हिकिड़ो भगवत गीता श्लोक में तव्हांखे ॿुधाईंदुसि त जंहिं अर्जुन भॻवान खे कॾहिं गुस्से में भॻवान खे छा ॻाल्हायो, कॾहिं कुझु चयो, कॾहिं कुझु चयो, कॾहिं ग़लति चयो, कॾहिं मित्र चयो, कॾहिं पाण खां घटि सम्झायसि, कॾहिं वधि सम्झायसि। पर जॾहिं हुन विराट ॾिठो भॻवान जो, त भॻवान खां हथ जोड़े करे माफ़ी वठणु लॻो त तस्मात् प्रणम्य प्रणधाय कायम प्रसादे तवाम अहम ईशम ईडयम पितेव पुत्रस्य सखेव सखय प्रिय प्रिय आयारस देव सोढ़म। ऐं हिकिड़ो ॾाढो सुठो तरीक़ो आहे भॻवान खां माफ़ी वठण जो, त जीअं पिता कॾहिं बि पुट
खां नाराज़ नथो थी सघे, पति पंहिंजे पत्नीअ खां नाराज़ नथो थी सघे, हाली लाइ नाराज़ थी सघनि था, पाण में अणबड़त थी सघे थी, वरी जुड़ी वञनि था। अहिड़ी तरह ईश्वर बि ईअं आहे ऐं असीं बि हुनजा ईअं ई ॿार, हुन जूं पत्नियूं ऐं उन जूं औरतूं आहियूं, उनजा ॿार आहियूं ऐं सभई हिकु हिकु लफ़्ज़ में उन भॻवान जी अखियूं बंदि करे सिर्फ़ु हिकिड़े मिंट लाइ भॻवान खे इहा उस्तति कयो, भॻवान खां भुल बख़्शिरायो। जय श्री कृष्ण। तस्मात् प्रणम्य प्रणम्यधाय कायं, तस्मात् प्रणम्य प्रणधाय कायं प्रसादये तवाम अहम ईशं पितेव पुत्रस्य सखेव सखय प्रिय प्रियायार हसिदेव सोढ़म। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांद राधा कांद नमोस्तुते। जय श्री कृष्ण। भगवते वासुदेवाय। श्री नमो भगवते वासुदेवाय। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। अचो 2 मिनटनि जे लाइ भगवान जे नाम जो कीर्तन कयो सभु मिली करे। जय राधा माधव बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। कम जी शइ आहे जंहिंखे बि भॻवान मुख ॾिनो आहे, पंहिंजे मुख खे पवित्र कयो। छो त भॻवान जे नाम खां वधीक हिन संसार में काई बि वस्तु न आहे। तंहिंजे करे संतनि जे द्वारे ते आया आहियूं और परमात्मा जो नाम वठी करे पंहिंजो मुख शुद्ध कयूं। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गोपी जन वल्लभ। जय गोपी जन वल्लभ जय गोपी जन वल्लभ। जय गिरिवरधारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन। 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 यशोदानंदन
हे हरे कृष्णा 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 हरे हरे, हे हरे कृष्णा 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 हरे हरे। जय हो हरे राम 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 हरे हरे, हे हरे राम 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 हरे हरे। हे हरे कृष्णा हरे राधे, कृष्णा कृष्णा हरे हरे, हे हरे कृष्णा 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 हरे हरे। हे हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हे हरे कृष्णा 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 हरे हरे, हे हरे कृष्णा जय भगवान का नाम सब जपाए। कृष्णा जय राधे, कृष्णा हरे हरे। हे हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हे हरे राम राम हरे हरे। सजोरी वापार में संग ज़हनी वापार को थी वियो। प्यार नहीं पो प्यार घुरी थो हे फुरजई उस्ताद बुखारी चयो पाण खे तो चयो उस्ताद तोखे लानत आहे यार, प्यार नहीं वरी प्यार घुरबो आहे। प्यार त ॾियण जो नालो आहे, प्यार त लुटाइण जो नालो आहे, प्यार त सेक्रीफाइस जो नालो आहे, घुरण जो नालो प्यार न आहे। संतन सदैव प्यार विरहायो आहे, सदैव संतन प्यार ॾिनो आहे ऐं विश्व जो कल्याण कयो आहे, कॾहिं बि संतन कुझु घुरियो न आहे। ऐं उनजे करे जो असां उनजूं वर्सियूं था मल्हायूं त उनखे कीअं पाइजे, उनखे कीअं रिझाइजे। जय श्री कृष्ण। तोखे कीअं परछाया प्रीतम, तोखे शाम रिझाया प्रीतम, तोखे शाम रिझाया प्रीतम, तोखे कीअं परचाया प्रीतम, तोखे कीअं परचाया प्रीतम, तोखे शाम रिझाया प्रीतम, तोखे शाम रिझाया प्रीतम, तोखे कीअं परचाया प्रीतम, तोखे कीअं परचाया प्रीतम। अॼु सभु हक़ीक़त ॿुधायांव, हिते सभु आया आहियूं अधु कलाक सिर्फ़ु शांति, सिर्फ़ु अधु कलाक पंहिंजो पाण संतन जे द्वारे ते अची बि जेकॾहिं असां हुन परमात्मा सां न जुड़ी सघियासीं त कहिड़े आस्थान ते जुड़ंदासीं। त अचो सिर्फ़ु अधु कलाक जे लाइ पंहिंजे प्रीतम खे, पंहिंजे गोपाल खे साम्हूं पसंदे उनखे प्रार्थना जो भॼन आहे, गोपाल तूं असां सां कीअं रिझबे, तूं असां सां कीअं परचंदे। सभु चवायो मां उहा ई ॻाल्हि कयां, तूं असांजी का टोली न आहे, सभु धंधे वारा आहियूं असां बि, असांजी जेका टोली आहे तव्हां आहियो। जेकॾहिं गॾु चवाईंदव, गॾु साथ ॾींदव त मज़ो बि थींदो, आनंद बि ईंदो। बाक़ी जेकॾहिं साथ न ॾींदव ऐं गॾु न चवाईंदव त न तव्हांखे आनंद ईंदो न असांखे आनंद ईंदो। जय श्री कृष्ण। ऐं पोइ गिला बि थी पवंदी, राति भॻत आया भली मज़ो कोन कयूं। जय श्री कृष्ण।
उहा बि मुंहिंजी गिला न आहे, उहा बि तव्हांजी गिला, छो त मुंहिंजे टोले में तव्हां साण आहियो। त अचो सभु मिली करे भॻवान खे साम्हूं पसंदि उनखे प्रार्थना जो भॼन आहे, सोलो सिंधीअ में आहे। जय श्री कृष्ण। तोखे कीअं परचायां